पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो अमल कंदा रहंदा। सैयदा आयशा सिद्दीक़ा फरमाए थी जेसीं ताईं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथनि में सख़्त हो पान करीबन ईअं कयो, पर जॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तमामु कमज़ोर थी विया, हथनि कमु करणु छॾे ॾिनो, पोइ वरी मां इहे 3 सूरतूं पढ़ी पंहिंजे हथनि ते फूको ॾेई संदन पूरे जिस्म जे मथां फेरींदी हुअसि। लिहाज़ा जॾहिं को माण्हू मरीज़ हुजे त पंहिंजे मथां पाण बि दम रखी सघे थो, ऐं दम रखण जो इहो तरीक़ो जेको अल्लाह जे रसूल जो हो, इन 3 सूरतनि खे पढ़ो, पंहिंजे हथनि ते फूको ॾियो, पंहिंजे पूरे जिस्म ते घुमाए छॾियो। पर जेकॾहिं मरीज़ एतिरो कमज़ोर आहे, मरीज़ खां इहो अमल नथो थिए, त उन जे जाइ ते घर जो को बि फ़र्द इन 3 सूरतनि खे पढ़ी पंहिंजे हथनि ते फूको ॾेई पंहिंजे पूरे जिस्म ते घुमाए सघे थो। त अहिड़े तरह सां क़ुर जूं खोड़ सारियूं फज़ीलतूं आहिनि, पर अफ़सोस इहो आहे असां क़ुर खे छॾे ॾिनो आहे। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन इला यौमिद्दीन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीह। कुरान करीम 114 सूरतनि ते मुश्तमिल हिकु अज़ीम किताब आहे। उन जे कुझु सूरतनि जे मुतालिक़ चंद गुज़ारिशात तव्हांजे साम्हूं पेश कंदुसि। दुआ आहे त अल्लाह रब्बुल आलमीन असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। कुरान करीम जी सभ खां पहिरीं सूरत आहे सूरह अल फातिहा, जंहिंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मुल किताब चयो आहे। यानी ही सूरत पूरे कुरान जी मां आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फरमान है ला सलात लिमन लम यक़रा बिफातिहतिल किताब। उन माण्हू जी का निमाज़ न आहे जेको माण्हू पंहिंजी निमाज़ में सूरह फातिहा नथो पढ़े। ॿी रिवायत में फरमायूं फ़हिय ख़िदाजुन फ़हिय ख़िदाजुन फ़हिय ख़िदाज। जंहिं माण्हू पंहिंजी निमाज़ में सूरह फातिहा न पढ़ी उन जी निमाज़ अणपूरी आहे, अणपूरी आहे, अणपूरी आहे, पूरी ऐं कामिल न आहे। सैयदना अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा हिकु दफ़ा हिकु जनाज़ो पढ़ियो ऐं जनाज़े में सूरह फातिहा पढ़ियईं। माण्हू ॾिसण लॻा त इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा जनाज़े में सूरह फातिहा पढ़ी। जॾहिं इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा खे ख़बर पई त ही माण्हू मूंखे अहिड़नि नज़रनि सां ॾिसनि था, सवालिया निगाहनि सां ॾिसनि था त मूं जनाज़े में सूरह फातिहा छो पढ़ी, पाण फरमायूं लितअलमू अन्नहा सुन्ना। मूं जनाज़े में सूरह फातिहा इन लाइ पढ़ी जी तव्हांखे ख़बर पए त हा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे। मालूम थियो सुन्नतूं हुजनि, फ़राइज़ हुजनि या नवाफ़िल हुजनि, जंहिं बि निमाज़ में सूरह फातिहा न पढ़ी वञे उहा निमाज़ न आहे। उहा निमाज़ अल्लाह रब्बुल आलमीन वटि शर्फ़ क़बूलियत हासिल नथी करे। इन मां तव्हां इन सूरत जी फ़ज़ीलत जो अंदाज़ो लॻाए सघो था। हिन सूरत में अल्लाह रब्बुल आलमीन असांजे बीमारियुनि जो इलाज रखियो आहे। पोइ रूहानी बीमारियूं हुजनि या जिस्मानी बीमारियूं, अल्लाह रब्बुल आलमीन हिन सूरत में उन्हनि जे लाइ शिफ़ा ऐं इलाज रखियो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो सहाबी अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह अन्हु चए थो हिकु दफ़े असां सफ़र ते निकितासीं, असांखे बुख लॻी, उञ लॻो। असांजो गुज़र जॾहिं हिकिड़े ॻोठ वटां थियो त असां हुननि खे चयो त असां मुसाफ़िर आहियूं, असांखे कुझु पाणी पियारियो ऐं थोरी घणी मानी ॾियो, खाधो ॾियो। पर हुन ॻोठ वारनि खाधे ॾियण खां इनकार करे छॾियो, ज़ियाफ़त खां इनकार करे छॾियो। अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह अन्हु फरमाइनि था
असां वेही रहियासीं। अञु चंद ई घड़ियूं कोन गुज़रियूं त उन ॻोठ मंझां हिकिड़ी नंढड़ी छोकिरी डुकंदे आई, अची करे चवण लॻी, इन सैयदुल क़ौम सलीम हल फीह इमराक। असांजे ॻोठ जे चङे मुड़ुस खे कंहिं ज़हरीले कीड़े डंगे विधो आहे। छा अव्हां में को अहिड़ो माण्हू आहे जेको हली उन जे मथां दम रखे? सैयदना अबू सईद ख़ुदरी फरमाइनि था, असांजे काफ़िले मंझां हिकिड़ो माण्हू उथियो, जॾहिं त उहो दम रखंदो कोन हो, उनखे दम रखण न ईंदो हो, पर छोकिरी जी हा ॻाल्हि ॿुधी असांजो साथी उथियो ऐं उन छोकिरी सां रवानो थी वियो। असां उते वेठा हुआसीं। अञु चंद घड़ियूं गुज़रियूं, असांजो साॻियो साथी उन ॻोठ मां 30 ॿकिरियुनि सां आयो जंहिं ॻोठ जा माण्हू पाणी पियारण जे लाइ बि तयारु न हुआ, खाधे खाराइण जे लाइ बि तयारु न हुआ। सैयदना अबू सईद ख़ुदरी फरमाइनि था, असां तअज्जुब में पियासीं, हीअ हमरा 30 ॿकिरियूं काहियो पियो जे, मामिलो छा आहे? जॾहिं असांजो साथी असांजे वेझो पहुतो ऐं असांखे ॿुधाई, वमा रक़ैतु इल्ला बि उमिल किताब, मां हिन छोकिरी सां गॾु वियुसि, हिननि जो जेको मरीज़ हो उन जे मथां मूं सिर्फ़ सूरह फातिहा पढ़ी दम कयो। सूरह फातिहा जी बरकत सां ज़हर जो असर ख़तम थी वियो ऐं हिन ॻोठ जे माण्हुनि मूंखे 30 ॿकिरियूं तोहफ़े तौरु ॾिनियूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सहाबी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछण खां सवाइ उहे ॿकिरियूं कीअं था क़बूल करे सघनि? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आया ऐं अची करे बयान करे ॿुधायूं त अल्लाह जा हबीब, असां हिन तरह सां हिकिड़े ॻोठ जे भरिसां लंघियासीं, असांखे उञ लॻल हुई, बुख लॻल हो, असां पाणी खाधो तलब कयो पर इनकार करे छॾियऊं। पर जॾहिं हुननि जे पंहिंजे रईस खे नांग डंगे विधो या विछू डंगे विधो त असां वटि आया। असांजे हिकिड़े साथी उन्हनि जे मरीज़ ते दम रखियो, ज़हर जो असर ख़तम थी वियो ऐं हुननि असांजे साथी खे 30 ॿकिरियूं तोहफ़े तौरु ॾिनियूं। छा हे वठणु जाइज़ आहिनि? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जी जाइज़ आहिनि, वज़रिबू ली सम, मुंहिंजो बि हिसो इन मां कढो। इन मां मालूम थियो त सूरह फातिहा ज़हर जे लाइ बहितरीन इलाज आहे। अहिड़ो वाक़ियो हिकिड़ो ॿियो बि अचे थो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी अबू रमसा तैमी, उहो पंहिंजे चाचे जी ॻाल्हि बयान थो करे, जॾहिं मुंहिंजो चाचो जॾहिं मुस्लमान थी मदीने खां वापसि पंहिंजे ॻोठ आयो पे, रस्ते में कुझु माण्हुनि मुंहिंजे चाचे खे रोकियो ऐं चयाऊं त तव्हां मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शहर मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटां ख़ैर खणी पिया अचो, यानी मुस्लमान थी पिया अचो, ईमान आणे पिया अचो, अल्लाह जे रसूल खां दीन सिखी पिया अचो। असांजो हिकिड़ो हमरा बीमार आहे, उन जे मथां दम रखो। अबू रमसा तैमी चए थो, मुंहिंजे चाचे जो ठीकु आहे, तव्हां वठी अचो। फातौह बिरजलिन मातूह बिलकुयूद, उन ॻोठ जा माण्हू मुंहिंजे चाचे वटि हिकिड़े अहिड़े माण्हू खे वठी आया जेको पागल ऐं चरियो हो, जुनून में मुब्तला हो। जुनून जो उन माण्हू जे मथां एतिरो असर हो जो हुनजे हथनि में बि ज़ंजीरूं ॿधल हुयूं, पेरनि में बि ज़ंजीर ॿधल हुआ, उन जे बावजूदि उहो माण्हू टोड़े डोड़ण जी कोशिशि करे पियो। तमामु घणे जुनून में मुब्तला हो। साहबी हुननि खे जो ॻाल्हि ॿुधो, हिन अव्हां जे हमरा खे तकलीफ़ घणी आहे, लिहाज़ा मूंखे अव्हां जे ॻोठ में 3 ॾींहं रहणो पवंदो। हुनजो तव्हां भले रहो पर असांजे मरीज़ जे मथां दम रखो जी अल्लाह सिन खे सिहत ॾे। हीउ जुनून में मुब्तला आहे ऐं तव्हां पंहिंजे अखियुनि सां ॾिसो पिया त पेरनि में बि ज़ंजीरूं आहिनि, हथनि में बि ज़ंजीर आहिनि, उन्हनि खे टोड़े भॼण जी कोशिशि पियो करे। सहाबी हुननि जे ॻोठ में रही पियो, चए थो वमा रक़ैतु बि उम्मिल किताब सलासत अय्याम गुदवतुन व अशिया, मां हुननि जे ॻोठ में 3 ॾींहं रही पियुसि, सुबुह ऐं शाम सिर्फ़ सूरह फातिहा पढ़ी उन्हनि जे मरीज़ जे मथां दम कंदोसि। सुबुह बि दम कंदोसि सूरह फातिहा पढ़ी, शाम जो बि दम कंदोसि। जॾहिं 3 ॾींहं पूरा थिया उन्हनि जो माण्हू सही थी वियो, जुनून ख़तम थी वियो,
पागलपणो ख़त्म थी वियो। उन्हनि माण्हुनि मूंखे कुझु तोहफ़ो ॾिनो, कुझु पैसा ॾिना, उहे वठी करे वापसि पंहिंजे ॻोठ वञणु मुनासिब न सम्झियुमि। मूं चयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछां त छा क़ुरान करीम जो कंहिं मरीज़ जे मथां दम करण जे लाइ जेके पैसा मिलनि, जेको तोहफ़ो मिले, छा उहो वठणु जाइज़ आहे या न? उहे पैसा मां पंहिंजे जेब में विधा। मां वरी मोटी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयुसि। मूं पूरो वाक़ियो बयानु करे ॿुधायो त अल्लाह जा हबीब, अव्हां सां मिली करे मां जॾहिं वापसि वियुसि पे, रस्ते में मूंखे हिकिड़े ॻोठ जे माण्हुनि रोकियो ऐं मूंखे चयो असांजो हमराह हिकिड़ो बीमार आहे, पागलपण में मुब्तला आहे, जुनून में मुब्तला आहे, तमामु घणी तकलीफ़ में आहे। असां हुनखे रंजीरनि सां संघड़नि सां ॿधो आहे, उनजे मथां तव्हां दम रखो। अल्लाह जा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं 3 ॾींहं सुबुह शाम उनजे मथां सूरह फातिहा पढ़ी दम रखियो आहे। हुन जो मरीज़ सेहतियाब थी वियो, तकलीफ़ दूर थी वई, जुनून ख़त्म थी वियो। हुननि मूंखे कुझु पैसा ॾिना। छा इहे पैसा वठणु जाइज़ आहे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुंहिंजो सहाबी, माण्हू त ग़लति तरीक़नि सां पैसा कमाइनि था। लक़द अक़ल्त बिरुक़ियतिल हक़, तो क़ुरान पढ़ी वरितो आहे, तुंहिंजे लाइ जाइज़ आहे। इन 2 वाक़िअनि मां मालूम थिए थो त सूरह फातिहा में अल्लाह रब्बुल आलमीन असांजे रूहानी तौरु जिस्मानी बीमारियुनि जो बहितरीन इलाज रखियो आहे। ही क़ुरान जी सभ खां पहिरीं सूरत आहे जंहिंखे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उम्मुल किताब चयो आहे। ही पूरे किताब जी मां आहे। हिन सूरत खां सवाइ कंहिं माण्हू जी नमाज़ नथी थिए। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन सूरत खां सवाइ माण्हू जेको नमाज़ पढ़े थो, उन माण्हू जी नमाज़ पूरी न आहे, अणपूरी आहे। ऐं सहाबी जे अमल मां मालूम थियो त जनाज़े में बि सूरह फातिहा पढ़णु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सुन्नत आहे। ऐं हिन सूरत में अल्लाह रब्बुल आलमीन ज़हर जे कीड़े जे ॾंगिल माण्हू जे लाइ इलाज रखियो आहे। को विछू ॾंगे विझे, को नाग ॾंगे विझे, या को बि ज़हरीलो कीड़ो ॾंगे, तव्हां हिन सूरत खे पढ़ी दम रखंदो, अल्लाह कंदो सही थी वेंदो। ऐं गॾोगॾु हिन सूरत में अल्लाह रब्बुल आलमीन जुनून जे लाइ बि बहितरीन इलाज रखियो आहे। अहिड़े तरह सां क़ुरान जी ॿी सूरत आहे सूरह अल बक़रा। क़ुरान जी वॾी सूरत आहे सूरह अल बक़रा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फरमान आहे, बैतुल लज़ी तुक़रा फीह सूरतुल बक़रा ला यदखुलहु शैतान। जंहिं घर में सूरह बक़रा जी तिलावत कई वञे, उन घर में शैतान दाख़िल नथो थिए। ऐं ॿी रवायत जा लफ़्ज़ यनफिरो, जंहिं घर में सूरह बक़रा जी तिलावत कई वञे, उन घर मां शैतान फिरार थी थो वञे। जेकॾहिं शैतान घर में मौजूदु न आहे, तूं दाख़िल कोन थींदो, ऐं जेकॾहिं घर में मौजूदु आहे त हिन सूरत जे बरकत सां उहो निकिरी वेंदो। असां सिंध जा रहण वारा आहियूं। असांजे सिंध में हर असांजी ॾाॾी खे, हर असांजी माउ खे, हर असांजी भेण खे जिन्नात जो असरु आहे। सबबु छा आहे? हर हिक न ॿी माई खे जिन्नात जो असरु आहे। कॾहिं कंहिं माण्हू वटि वञनि था, कॾहिं कंहिं वटि वञनि था, कॾहिं कंहिं वटि, कॾहिं कंहिं वटि, पर जिन्नात जो असरु ख़तम ई नथो थिए। जिन जान नथो छॾे। हिकिड़ो माण्हू पूरी ज़िंदगी जिन्नात जी तकलीफ़ बर्दाश्त करे फ़ौत थिए थो, वरी ॿिए खे वठे थो। सबबु छा आहे? सबबु इहो आहे जो असां पंहिंजे घरनि में क़ुरान जी तिलावत कोन था कयूं। असांजे घरनि में क़ुरान जी तिलावत कोन थी थिए। क़ुरान खे कपिड़ा वेढ़े करे तख़्ते ते रखी था छॾियूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं घर में सूरह बक़रा जी तिलावत थिए, उन घर में शैतान दाख़िल नथो थिए। ऐं अहिड़े घर मां शैतान चोरी बि नथो करे सघे। शैतान घरां चोरी बि करे सघे थो, पर जंहिं घर में सूरह बक़रा पढ़ी वञे, बिलख़ुसूस आयतुल कुर्सी पढ़ी वञे, अहिड़े घर मां चोरी कान थींदी। मशहूर वाक़ियो आहे, सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु बयानु कनि था, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिकु दफ़ो मूंखे माल गनीमत जे मथां चौकीदार मुक़ररु कयो। इत्तिफ़ाक़ है पहिरें ॾींहुं ई चोरी थी वई। ऐं परेशान थी, छा थियो? अल्लाह जे रसूल मूंखे चौकीदार मुक़ररु कयो ऐं पहिरीं राति ई चोरी थी वई। चए थो ॿी राति थी, उहो चोर वरी आयो। जॾहिं ॿी राति हू वरी आयो त मूं हुनखे पकड़ियो। हुन चयो, अबू हुरैरा, ग़रीब आहियां, मिसकीन आहियां, मुंहिंजा बच्चा बुखिया आहिनि, मूं वटि कुझु कोन हो, ऐं कल्ह बि मजबूरी जी हालत में आयो आहियां, अॼु बि मजबूरी जी हालत में आयो आहियां, ऐं को आदि चोर कोन आहियां।
अबू हुरैरा तू पान गरीब मिस्कीन तोखे गुरबत ऐं मिस्कीनी जी ख़बर है। सैयदना अबू हुरैरा फरमाइनि था हुन अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं मूं हुनखे छॾे ॾिनो, पर हू मुड़ियो कोन्हे। टी राति वरी राति आयो, टी राति वरी मोटी आयो। मूं चयो हाणे कॾहिं बि तोखे माफ़ कोन कंदुसि जेसीं ताईं तोखे अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वठी न वञा। हुन चयो अबू हुरैरा अलाह जे नबी वटि वठी वञण जी ज़रूरत न आहे, मां तोखे हिकिड़ो अहिड़ो नुस्ख़ो ॿुधायां थो जेकॾहिं तूं उन ते अमल कंदे तुंहिंजे घरां चोरी कान थींदी। अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु चए थो मुंहिंजो शौक़ु वधियो। मूं चयो ॾिसो छा थो चए? मूं चयो ॿुधा। चई तूं जॾहिं राति जो सुम्ही आयतुल कुर्सी पढ़ी पंहिंजे माल ते दम करे छॾ, तुंहिंजे घरां चोरी कान थींदी। सैयदना अबू हुरैरा फरमाइनि था मूं हुनखे छॾियो वियो। ॿिए ॾींहं ते मूं अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सॼो किसो बयानु करे ॿुधायो। पाण फरमायो सदक़ वहुव कज़ूब ज़ाक शैतान। पाण फरमायो इहो शैतान हो, पर अबू हुरैरा तोखे भली ॻाल्हि ॿुधायो। इहो ख़बीस शैतान हो पर तोखे भली ॻाल्हि ॿुधायो। मालूम थियो जंहिं घर में सूरह बकरा जी तिलावत कई वञे उन घर में शैतान दाख़िल नथो थिए। जेकॾहिं शैतान मौजूद आहे निकिरी वञे थो, ऐं जेकॾहिं आयतुल कुर्सी पढ़ी पंहिंजे माल जे मथां दम करे छॾियूं त शैतान असांजे घरां चोरी बि न करे सघंदो। ॿी रिवायत में पाण करीबन जो फरमान है मन करा आयतुल कुर्सी दुबर कुल सलात मक्तूबा लम यमनहु मिन दुखूलिल जन्नत इल्लल मौत। जेको माण्हू हर फर्द नमाज खां पोइ आयतुल कुर्सी पढ़े उन खे जन्नत में दाख़िल थियण खां सवाइ मौत जे ॿियो को रोके नथो सघे। इन मां मालूम थियो त सूरह बकरा में ऐं आयतुल कुर्सी में अल्लाह रब्बुल आलमीन असांजे लाइ खोड़ समरात ऐं बरकात रखिया है। अहिड़े तरह सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त क़ुरान जूं 2 सूरतूं पढ़ो, उन्हनि जे पढ़ण जो ख़ुसूसी इहतमाम करियो। फ़इन्नहुमा यातियान यौमल क़ियामा कअन्नहुमा गम्मामतान औ गय्यायतान। फरमायो क़ुरान जूं 2 सूरतूं पढ़ो, इहे 2 सूरतूं क़यामत जे ॾींहुं पढ़ंदड़ जे मथां छांव कंदियूं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कीअं छांव कंदियूं? पाण फरमायो जीअं बादल जो टुकड़ो अचे थो आरज़ी तौर ते छांव थी वञे थो, या पखियुनि जो वलर अचे थो आरज़ी तौर ते छां थी वञे थो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़ुरान जूं 2 सूरतूं क़यामत जे ॾींहुं या बादल बणिजी ईंदियूं या पखियुनि जो झुंड बणिजी ईंदियूं ऐं पढ़ंदड़ जे मथां छांव कंदियूं। यौम ला ज़िल्ल इल्ला ज़िल्लुहु, उन ॾींहुं को बि छांव न हूंदो। पाण करीबन जो फरमान है सिज क़द्र मील, बाने जे 1 मील जे फ़ासिले ते हूंदो। अॼु सिज केतिरो मथे आहे? हिते गर्मी न आहे, पाकिस्तान में तव्हां हलो त ख़बर पए त गर्मी छा आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सिज हेठि लही ईंदो, एतिरो हेठि लही ईंदो जो 1 मील जे फ़ासिले ते हूंदो। माण्हुनि खे पंहिंजे गुनाहनि मुताबिक़ पघर हूंदो, किन खे भेॾनि बराबरि पघर हूंदो, किन खे गोॾनि बराबरि पघर हूंदो, किन खे चेल्ह बराबरि पघर हूंदो, किन खे कुल्हनि बराबरि पघर हूंदो। के एतिरा गुनहगार हूंदा जो पंहिंजे पघर मां गोता पिया खाईंदा, को छांव न हूंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बग़ैर कपड़नि जे बग़ैर जुती जे अण तहोरिल रब जे साम्हूं माण्हू पेश थींदा। सय्यदा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा अल्लाह जे रसूल खां पुछो अल्लाह जा हबीब अवां छा था चओ? कमीस बि न हूंदी, शलवार बि न हूंदी, माण्हू पूरो नंगो हूंदो, पेर बि ख़ाली हूंदा, मर्द बि हूंदा, औरतूं बि हूंदियूं। अल्लाह जे रसूल औरतुनि खे हया अची वेंदो। पाण फरमायो अल अम्रु अशद्दु मिन हाज़ा। आयशा उन ॾींहुं केरु कंहिं ॾांहुं ॾिसण जी जुरत करे त हया अचे, केरु कंहिं ॾांहुं ॾिसण जी जुरत ई कोन कंदो, अहिड़ो ॾींहुं हूंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन ॾींहुं क़ुरान जूं 2 सूरतूं अहिड़ियूं हूंदियूं जेके पंहिंजे पढ़ंदड़ जे मथां छांव कंदियूं, बादल बणिजी ईंदियूं, पखियुनि जो झुंड बणिजी ईंदियूं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उहे 2 सूरतूं आहिनि सूरह बकरा सूरह आल इमरान। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन 2 सूरतनि जे पढ़ण जो इहतमाम करियो। अहिड़े तरह सां क़ुरान जी हिकिड़ी सूरत आहे सूरह अल कहफ। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फरमान है मन क़रा अव्वल 10 आयात मिन सूरतिल कहफ उसिब मिन फितनत दज्जाल। जेको माण्हू सूरह कहफ जूं इब्तिदाई 10 आयतूं पढ़े अहिड़ो माण्हू दज्जाल जे फितने खां महफ़ूज़ रहंदो। दज्जाल जो फितनो एतिरो ख़तरनाक आहे जो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेतिरा बि अल्लाह जा नबी हिन दुनिया में आया हर नबी पंहिंजी उम्मत खे दज्जाल जे फितने खां डिॼारियो आहे। दज्जाल जो फितनो एतिरो ख़तरनाक आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको माण्हू सूरह कहफ जूं इब्तिदाई 10 आयतूं पढ़े उहो दज्जाल जे फितने खां महफ़ूज़ रहंदो। ऐं फरमायो मन करा सूरतुल कहफ यौमुल जुमा अज़ा लहु नूरन मा बैन जुमातैन। जेको माण्हू जुमे जे ॾींहुं सूरह कहफ जी तिलावत करे
ॿिए जुमे ते अल्लाह रब्बुल आलमीन उनजे ज़िंदगी में नूर भरे छॾींदो। नूर केतिरो हूंदो, नूर जो मिक़दार केतिरो हूंदो, तादाद केतिरो हूंदो। ॿी हदीस में फरमी में मक़ाम ही इला मक्का, हुनजे घर खां वठी करे मके जे फ़ासिले जेतिरो। तव्हां त मके में आहियो, असां पाकिस्तान खां आया आहियूं, असांजे घर खां मके जो जेको फ़ासिलो आहे उहो केतिरा हज़ार किलोमीटर आहे, अंदाज़ो लॻायो। असां जो पाकिस्तान खां सिंध खां हिते मके आया आहियूं त असांजे घर खां मके जो फ़ासिलो केतिरो आहे, केतिरा हज़ार किलोमीटर आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको माण्हू जुमे जे ॾींहुं सूरह कहफ पढ़ंदो, अल्लाह रब्बुल आलमीन ॿिए जुमे ताईं हुनजी ज़िंदगी में नूर भरे छॾींदो। ऐं नूर एतिरो भरींदो, एतिरो भरींदो, एतिरो भरींदो, नूर जो मिक़दार एतिरो हूंदो जेतिरो हुनजे घर खां वठी मके जो फ़ासिलो आहे। इन जे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा सहाबी हदर में सफ़र में इन सूरत खे पढ़ंदा। हिकु दफ़े पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफ़र में हुआ, राति पइजी वई, पड़ाव कयूं। पाण करीम ने पुछियो, अॼो की राति चौकीदारी केरु ॾींदो? ॿ ॼणा उथिया, हिकिड़ो मुहाजिरीन मां, ॿियो अंसार मां। इबाद बिन बशीर ऐं अम्मार बिन यासिर रज़ी अल्लाह अन्हुमा, ॿिन्ही जो अल्लाह जे रसूल असां चौकीदारी ॾींदासीं। पाण करीब ने फरमायो, ठीकु आहे, तव्हां ॿई चौकीदार आहियो, असां सुम्हूं था। पूरो काफ़िलो सुम्ही पियो। हिननि पंहिंजो पाण में मशवरो कयो, छो न राति जो हिकिड़ो हिसो हिकिड़ो साथी चौकी ॾे, ॿियो हिसो ॿियो साथी चौकी ॾे। चौकीदार उमूमन ईअं कंदा आहिनि। लिहाज़ा छा थियो, इहो फ़ैसिलो थियो त राति जो पहिरियों हिसो इबाद बिन बशीर चौकी ॾींदो ऐं ॿियो हिसो अमार बिन यासिर चौकी ॾींदो। लिहाज़ा अमार बिन यासिर सुम्ही पियो, इबाद बिन बशीर उथियो चौकी ॾे पियो। कुझु वक़्तु गुज़रियो, राति थी, दिलि में ख़्यालु आयो, जाॻां त हुई पियो, छो न नफ़िल पढ़णु शुरू कयां, क़यामुल लैल शुरू कयां। लिहाज़ा हुन छा कयो, तकबीर बि हणी ऐं नफ़िल शुरू करे विधई। काफ़िलो सुतो पियो आहे, ॿियो चौकीदार बि सुतो पियो आहे। हिन तकबीर हई, निमाज़ शुरू कई। जंहिं जंग मां मोटिया पे, उन जंग में हिकिड़े काफ़िर जी घरवारी खे क़त्ल कयो वियो। हुनजी घरवारी मारिजी वई। हुन चयो, ॿिया सभई भले मोटी वञनि, आऊं मुस्लमाननि खां जेसीं ताईं पंहिंजी घरवारी जो पलांद कोन कंदुसि, पीछो कोन छॾींदुसि। उहो पीछो कंदे पिया आयो। ॾिठई पूरो काफ़िलो सुतो पियो आहे, हिकिड़ो चौकीदार जाॻे पियो, पर उहो बि निमाज़ पढ़े पियो। हुन परे खां बीही करे इबाद बिन बशीर खे तीर हयो। तीर अची पेट खे लॻो, निमाज़ कोन टोड़ियईं। हुन ॿियो तीर हयो, अची पेट खे लॻो, निमाज़ कोन टोड़ियईं। हुन टियों तीर हयो, उहो तीर हणंदो वियो एसी ताईं जो इबाद बिन बशीर जे जिस्म मां रत वही अची करे सुतल अमार बिन यासिर खे लॻो। जॾहिं अमार बिन यासिर जी अखि खुली, छा ॾिसे त इबाद बिन बशीर जो जेको पेट आहे, जेको जिस्म आहे, उहो तीरनि सां छिलनी आहे। रत एतिरो वहियो आहे, एतिरो वहियो आहे जो मूंखे अची लॻो आहे। छिरक भरियो थियो। छा थियो? अल्लाह जा बाना, जॾहिं तुंहिंजे मथां हमिलो थियो आहे, निमाज़ टोड़ी हा, निमाज़ टोड़े मूंखे बेदार करी हा, काफ़िले खे उथारियूं हा। इबाद बिन बशीर जेके लफ़्ज़ चया, उन ते गौर कयो। कुंत फी सूरतिन ला उहिब्बु अन अक्ताहा। अमार, तूं बि पंहिंजी ॻाल्हि जाइ ते सही आहीं, पर मूं क़ुरान जी हिकिड़ी अहिड़ी सूरत पढ़ी पे, मुंहिंजी दिलि गवारा न कयो उनखे अध ते छॾे ॾियां। उहा सूरत हुई सूरह अल कहफ। उहा सूरत सूरह अल कहफ हुई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मशहूर सहाबी आहे उसैद इब्न हुज़ैर, चए थो, हिकिड़े दफ़े मां पंहिंजे घर जे अङण ते सुतो पियोसि, खट ते सुतो पियो आहियां। मुंहिंजे भरिसां मुंहिंजो थञ पियाक बचो सुतो पियो आहे ऐं भरिसां मुंहिंजो घोड़ो ॿधलु आहे। राति जो मूं सोचियो, छो न क़ुरान जी तिलावत कयां। पंहिंजे घर जे अङण ते क़ुरान पढ़णु जॾहिं शुरू कयमि त घोड़ो टहणु लॻो, टिपा ॾियणु लॻो। क़ुरान जी तिलावत बंदि कयमि त घोड़ो बि चुप करे बीही रहियो। मां वरी क़ुरान खोलियां, वरी घोड़ो टिपा ॾे। बंदि कयां त घोड़ो बीही वञे। क़ुरान खोलियां, वरी घोड़ो टिपा ॾे। चए थो, मूंखे ख़ौफ़ लाहिक़ थी वियो त जेकॾहिं मूं क़ुरान जी तिलावत कई, इहो घोड़ो टहंदे, टिपा ॾींदे मतां मुंहिंजे थञ पियाक मासूम ॿार खे चीभाटे लतारे न विझे। मूं क़ुरान खे बंदि कयो। जॾहिं मथां आसमान ॾे, मथे आसमान ॾे ॾिठुमि, ॾिसां त मुंहिंजे मथे जे मथियां जो ॾीओ ॿरे, ईअं कुझु ॿरे पियो। किथां घबराइजी वियुसि, ख़ौफ़ में मुबतला थी वियुसि। मुंहिंजो हीउ अलाए छा माजरो आहे। क़ुरान बंदि कयमि, पंहिंजे मासूम बचे खे खयमि, खट अंदरि कयमि, अंदरि वञी सुम्ही पियासीं। सुबुह थी, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मूं ॿुधायो, अल्लाह जो हबीब, राति मूंसां हीअं थियो। घोड़े टिप पे ॾिना, घोड़ो टहियो पे। मूं सोचियो मतां मुंहिंजे ॿार खे चीभाट न विझे।
अल्लाह जो रसूल घोड़ो क़ुरान जी तिलावत सां टहियो पे, तिलावत कयुमि पे त घोड़ो टहियो पे, टिपा पे ॾिनई, क़ुरान बंदि पे कयुमि त घोड़ो बि चुप करे बीह थिए रहियो। अल्लाह जो रसूल समूह जे मथे जे मथियां ईअं का शइ ॿरे पई जीअं ॾीओ ॿरे। अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां ॿुधायो त मामिलो छा हो? पाण फरमायो तिलकल मलाइका दनत लिसौतिक, उसैद ही अल्लाह जा फ़रिश्ता हा जेके तुंहिंजी क़ुरान जी तिलावत ॿुधण जे लाइ ज़मीन में लही आया। ऐं जेकॾहिं तूं क़ुरान जी तिलावत खे जारी रखी हा, ॿिए ॾींहुं मदीने जा माण्हू इन मलाइकनि खे पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदा। इहा सूरत हुई सूरह अल कहफ, जेको उसैद इब्न हुज़ैर रज़ी अल्लाह पढ़ी रहिया। मालूम थियो त अल्लाह रब्बुल आलमीन हिन सूरत में असांजे लाइ खोड़ सारियूं बरकतूं रखियूं आहिनि। इन जे लाइ जुमे जे ॾींहुं ख़ुसूसी इन सूरत जे तिलावत जो असां इहतमाम करियूं। अॻियां हलो, क़ुरान जी हिकिड़ी सूरत आहे सूरह अल मुल्क। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फरमान है, क़ुरान में हिकिड़ी अहिड़ी सूरत आहे फीह सलासून आया, जंहिंमें 30 आयतूं आहिनि। तखासिमुन साहिबिहा हत्ता अदखलतुल जन्नह। पाण फरमायो क़ुरान में हिकिड़ी अहिड़ी सूरत आहे जंहिंमें 30 आयतूं आहिनि। मानियतु अज़ाबिल क़ब्र, जेका क़यामत जे ॾींहुं या पंहिंजे बाने खे मरण खां पोइ क़ब्र जे अज़ाब खां महफ़ूज़ रखंदी। क़ुरान में हिकु अहिड़ी सूरत आहे जंहिंमें 30 आयतूं आहिनि। इहा सूरत पंहिंजे पढ़ंदड़ खे क़ब्र जे अज़ाब खां महफ़ूज़ रखंदी। असां त सिरे खां क़ब्र जे अज़ाब जो इनकार करे छॾियो। अहिड़ा गुमराह फ़िरका पैदा थिया आहिनि ऐं उन्हनि मीडिया जो सहारो वरितो आहे जो माण्हू हैरत में पइजी वञे थो। माण्हू क़ब्र जी अज़ाब खां बचण जा इहतमाम छा करे, जॾहिं त क़ब्र जे अज़ाब जो माण्हू मुकमल इनकार करे रहिया आहिनि। जेके क़ब्र जे अज़ाब खे मञनि कोन था, उहे उन खां बचण जी तदबीर छा सोचींदा? त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इहा सूरत पंहिंजे पढ़ंदड़ खे क़ब्र जे अज़ाब खां महफ़ूज़ रखंदी ऐं क़यामत जे ॾींहुं अल्लाह रब्बुल आलमीन सां बहस कंदी, अल्लाह रब्बुल आलमीन सां झगड़ो कंदी। ऐं मुंहिंजा मौला ही मूंखे पढ़ंदो हो, इनखे माफ़ फरमा। ऐं मुंहिंजा रब ही मूंखे पढ़ंदो हो, इनखे माफ़ फरमा। अल्लाह इनखे माफ़ फरमा, अल्लाह इनखे माफ़ फरमा, अल्लाह इनखे माफ़ फरमा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह रब्बुल आलमीन सां इहा सूरत बहस कंदी रहंदी, कंदी रहंदी, कंदी रहंदी, एसी ताईं जो अल्लाह रब्बुल आलमीन बाने खे माफ़ करे जन्नत में दाख़िल नथो करे छॾे। इन जे लाइ सय्यदा आयशा सिद्दीक़ा ऐं दीगर सहाबा फरमाइनि था, ला यनामु हत्ता यक़रा तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन एसी ताईं कोन सुम्हंदा हा जेसी ताईं सूरह मुल्क कोन पढ़ंदा। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन राति जो सूरह मुल्क पढ़ी उन्ही खां पोइ सुम्हंदा। अहिड़े तरह सां क़ुरान जी सूरत आहे सूरह अल काफ़िरून। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फरमान है, कुल या अय्युहल काफ़िरून तअदिलु रुबल क़ुरान। सूरह काफ़िरून क़ुरान जी चौथाई दर्जे जी हैसियत रखे थो। जेकॾहिं को माण्हू 4 दफ़ा सूरह काफ़िरून पढ़े, ईअं सम्झो हुन पूरो क़ुरान पढ़ी छॾियो। हिकिड़ो सहाबी आयो, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे का अहिड़ी सूरत सेखारियो, मूंखे का अहिड़ी आयत सेखारियो, मूंखे का अहिड़ी दुआ सेखारियो, अक़रा इज़ा अवैतु इला फ़िराशी, मां जॾहिं सुम्हण लॻा राति जो उहो पढ़ी पोइ सुम्हां। पाण करीम फरमायो, कुल कुल या अय्युहल काफ़िरून फ़इन्नहा बराअतुम मिनश शिर्क। मुंहिंजो सहाबी, तूं जॾहिं राति जो सुम्ही सूरह काफ़िरून पढ़ी पोइ सुम्ह। जॾहिं तूं सूरह काफ़िरून पढ़ी सुतें, ईअं सम्झ तो शिरक खां बेदारी जो ऐलान करे छॾियो आहे। हीअ सूरत जेका आहे इहा शिरक खां बेदारी जो ऐलान आहे। इन जे लाइ राति जो जॾहिं सुम्ही सूरह काफ़िरून पढ़ी पोइ सुम्ह। लिहाज़ा असांजे मथां लाज़िम आहे असां राति जो जॾहिं सुम्हूं सूरह काफ़िरून पढ़ी उन खां पोइ सुम्हूं। अहिड़े तरह सां क़ुरान जी हिकिड़ी सूरत आहे, इंतिहाई नंढी सूरत आहे, सूरह अल इख़लास, जंहिंखे पाण कुल हु अल्लाहु अहद चऊं था। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फरमान है, कुल हु अल्लाहु अहद तअदिलु सुलसुल क़ुरान। सूरह इख़लास यानी कुल हु अल्लाहु अहद क़ुरान जे 3 दर्जे जी हैसियत रखे थो। जेकॾहिं को माण्हू 3 दफ़ा सूरह इख़लास पढ़े, ईअं सम्झो हुन पूरो क़ुरान पढ़ी वरितो। ऐं ॿी रिवायत में फरमायूं, जंहिंखे अल्लामा नासिरुद्दीन अलबानी सही चयो आहे, मन करा कुल हु अल्लाहु अहद 10 मर्रातिन बनल्लाहु लहु बैतन फिल जन्नह। जेको माण्हू 10 दफ़ा सूरह इख़लास पढ़े, अल्लाह रब्बुल आलमीन उन जे लाइ जन्नत में घर तामीर कंदो। केॾो आसान आहे। 10 दफ़ा तव्हां सूरह इख़लास जी तिलावत कयो, सूरह इख़लास खे पढ़ो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़े माण्हू जे लाइ जन्नत में घर तामीर कंदो। इन सूरत सां मोहबत
ऐं उनजो अजर सवाब छा आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़े अंसारी खे मस्जिद कुबा जो इमाम मुक़ररु कयो। मस्जिद कुबा इस्लाम जी पहिरीं मस्जिद, उसिस अल तक़वा, अल्लाह से क़ुरान में फरमाई उहा मस्जिद आहे जंहिंजूं बुनियादूं तक़वा जे बुनियाद ते खयूं वयूं आहिनि। इहो अज़ीम मस्जिद आहे। पाण करीब हिकिड़े अंसारी खे इमाम मुक़ररु कयो। चंद ॾींहं गुज़रिया, कुबा जी बस्ती वारा शिकायत खणी अल्लाह जे रसूल वटि आया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चयूं अल्लाह जा रसूल, हेड़ी अज़ीम मस्जिद आहे जंहिंमें माण्हू निमाज़ पढ़े त उमिरि जो सवाबु आहे। दुनिया में का बि अहिड़ी मस्जिद कोन्हे जिते निमाज़ पढ़ण सां तव्हांखे उमिरि जो सवाबु मिले। ही उहा वाहिद मस्जिद आहे जंहिंमें निमाज़ पढ़ण सां अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे बाने खे उमिरि जो अजर सवाबु अता करे थो। हुन चयो अल्लाह जा हबीब, एॾी अज़ीम शान मस्जिद आहे, इस्लाम जी पहिरीं मस्जिद आहे, तक़वा जे बुनियाद ते तामीर थी आहे, जिते निमाज़ सां अल्लाह उमिरि जो अजर सवाबु अता करे थो, उते तव्हां जेको इमाम ॾिनो आहे उनखे क़ुर पढ़णु कोन थो अचे। उमूमन ईअं हूंदो आहे। असां वटि तव्हां जॾहिं ॿाहिराड़ी बि वेंदव न, सभ खां घणी जंहिंजी शिकायत थींदी आहे उहो या त मुअज़िन हूंदो आहे या मस्जिद जो इमाम हूंदो आहे। हुनजी पघार हूंदी आहे 8 खां 7 हज़ार, उहा बि टाइम ते न मिलंदी। पर जेतिरो अल्लाह माफ़ करे असां ज़लील इमाम खे कयूं था ऐं मुअज़िन खे कयूं था, एतिरो कंहिंखे कोन था कयूं। जंहिंजी बि पंहिंजे घर में नथी हले या पंहिंजे घरां कावड़ जी अचे थो, अची करे मस्जिद में इमाम जे मथां पंहिंजी कावड़ लाहे थो। उन्हनि शिकायत कई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कीअं थो थी सघे, मुंहिंजो सहाबी आहे हुनखे क़ुर यादि न हुजे। ठीकु आहे, तव्हांजी मीटिंग आहे। अल्लाह जे रसूल पंहिंजे सहाबी खे घुरायो। कुबा जी बस्ती वारा माण्हू बची विया, सभु वेठा आहिनि, जी पाण वेठा आहियूं। पाण करे मन हुनखां पुछो इमाम खां, ॿुधा तोखे क़ुर यादि कोन्हे? अल्लाह जे रसूल हाफ़िज़ आहियां, दौर यादि आहे। पाण खे तूं हाफ़िज़ आहीं, दौर यादि आहे। कुबा जी बस्ती वारा सभु तुंहिंजे ख़िलाफ़ शिकायत खणी आया, तूं हर निमाज़ में सूरह इख़लास थो पढ़ी, सिर्फ़ु कुल हु अल्लाह थो पढ़ी, ॿियो कुझु पढ़ी कोन थो। छो? हुन साहबी जेको जवाबु ॾिनो, सोन जे पाणी सां लिखिजे न, सोन जो अघु बि वधी वञे। हुन चयो फीह सिफ़त रहमान इन्नी उहिब्बुहा, अल्लाह जा हबीब सूरह इख़लास में मुंहिंजे रब जी तारीफ़ आहे, मूंखे पसंदि आहे, मूंखे वणे थो, तंहिंजे करे पढ़ां थो। पाण फरमायो हुब्बुका याहा अदखलकल जन्नह, इन सूरत जी मोहबत क़यामत ॾींहुं तोखे जन्नत में वठी वेंदी। इन सूरत जी मोहबत क़यामत जे ॾींहुं तोखे जन्नत में वठी वेंदी। इन जे लाइ कोशिशि करियूं इन सूरत खे कसरत सां पढ़ो। अॻियां क़ुर जूं 2 सूरतूं आहिनि, सूरह फलक ऐं सूरह नास। इन जी वॾी फज़ीलत आहे। सैयदना उक़बा रज़ी अल्लाह अन्हु खे अल्लाह जो रसूल फरमायो, उक़बा तोखे मां क़ुर जूं अहिड़ियूं 2 सूरतूं ॿुधायां थो, मा उनज़िल फ़ित तौरात वला फ़िल इंजील वला फ़िल ज़बूर वला फ़िल फ़ुरक़ान मिसलहा। क़ुर जूं मां तोखे अहिड़ियूं 2 सूरतूं ॿुधायां थो, अहिड़ियूं सूरतूं अल्लाह न तौरात में नाज़िल कयूं, न इंजील में नाज़िल कयूं, न ज़बूर में नाज़िल कयूं, ख़ुदि क़ुर में बि अहिड़ियूं सूरतूं कोन्हे। हुन चयो अल्लाह जा रसूल ज़रूरु ॿुधायो। पाण खे सूरह फलक सूरह नास, ही उहे सूरतूं आहिनि जिन जो मिसल न इंजील में आहे, न तौरात में आहे, न ज़बूर में आहे, न क़ुर में आहे। इहो साॻियो उक़बा रज़ी अल्लाह बयानु करे थो। हिकु दफ़े असां अल्लाह जे रसूल सां गॾु हुआसीं, अबवा ऐं जोहफ़ा जे विच में, वादी अबवा ऐं वादी जोहफ़ा जे विच में तेज़ तूफ़ान अची असांखे वरायो। अचानक तूफ़ान अची वियो। हीउ तूफ़ान एतिरो ख़तरनाक हो जो असां सभु परेशान थी वियासीं। असां चयो ईअं न हुजे जो असांखे ॿुॾारे खणी वञे, परेशानी जे आलम में हुआसीं। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे चयो, या उक़बा तअव्वज़ बिहिमा, उक़बा अल्लाह खां पनाह घुर, क़ुर जूं 2 सूरतूं पढ़ी। फमा यतअव्वज़ मुतअव्वज़िन ख़ैरुम मिनहा, अॼु ताईं जेतिरनि माण्हुनि रब खां पनाह घुरी आहे, अहिड़ी पनाह कंहिं न घुरी हूंदी जॾहिं माण्हू इहे 2 सूरतूं पढ़ी अल्लाह खां पनाह घुरे। मूं चयो अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़रूरु ॿुधायो। पाण फरमायो सूरह फलक ऐं सूरह नास, इहे 2 सूरतूं पढ़ी तूं अल्लाह खां पनाह घुर। सैयदना उक़बा फरमाइनि था, उक़बा इब्न आमिर, असां हुते मौजूदु हुआसीं, मूं इहे 2 सूरतूं पढ़ी अल्लाह खां पनाह घुरणु शुरू कयो। अल्लाह जो नबी पढ़े पियो, सहाबा पढ़नि पिया। जॾहिं इहे 2 सूरतूं पढ़ी असां अल्लाह खां पनाह घुरी, उहो तूफ़ान ख़तमु थी वियो, अल्लाह असांखे निजात ॾिनी। सय्यदा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह अन्हा बयानु करे थी, कान यतअव्वज़ मिनल जिन्न वल आइन वन नास फलम्मा नज़लता तरक मिम्मा सिवा। सय्यदा आयशा सिद्दीक़ा फरमाए थी, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन्नात खां ऐं नज़र बद खां मुख़्तलिफ़ दुआऊं पढ़ी पनाह घुरंदा। नज़र बद हक़ आहे, नज़र बद लॻे थो। अल्लाह जे रसूल जो फरमान आहे, नज़र बद एतिरो ख़तरनाक आहे जो नज़र बद सां माण्हू मरी बि सघे थो। पाण फरमायूं इंसान खे नज़र बद क़बर ताईं पहुचाए थो, वल इब्लु इलल किद्र, ऐं उठ खे देगड़े ताईं पहुचाए थो। यानी इंसान
खे नज़र बद लॻे तो उहो मरी सघे थो, जानवर खे लॻे तो उहो मरी सघे थो। इन जे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इन खां पनाह घुरंदा, पंहिंजे उम्मत खे इन जे पनाह जो हुकुम ॾिनो। त सय्यदा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह अन्हा बयान करे थी त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मुख़्तलिफ़ दुआऊं पढ़ी जिन्नात खां ऐं नज़र बद खां पनाह घुरंदा, पर जॾहिं इही ॿई सूरतूं नाज़िल थियूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभई दुआऊं छॾे ॾिनियूं, सिर्फ़ इन खे पढ़ंदा। सभु दुआऊं अल्लाह जे रसूल छॾे ॾिनियूं, सिर्फ़ इन ॿिन्ही दुआउनि खे पढ़ी अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह खां पनाह घुरंदा। हिकु दफ़ो छा थियो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे विछूं डंगे विधो। जीअं मूं तव्हांजे साम्हूं शुरू में बयानु कयो न त सूरे फातिहा में ज़हर जो इलाज आहे, बिल्कुलु अहिड़े तरह हिन ॿिनि सूरतनि में बि ज़हर जो इलाज आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे विछूं डंगे विधो। पाण करीम ने फरमायो लान अल्लाहुल अक़रब ला तदो नबी वला मुसल्ली। विछूं जे मथां अल्लाह जी लानत हुजे, न कंहिं नबी खे माफ़ करे थो न कंहिं निमाज़ी खे, डंगे थो। विछूं डंगे विधो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाणी घुरायो, पाणी अची वियो, भई लूणु घुरायो, लूणु बची वियो और लूणु उन पाणी में विझी ॻारे उन जाइ ते हारियऊं जिते विछूं डंगियो ऐं गॾोगॾु इन ॿिनि सूरतनि खे पढ़ंदा रहिया। यानी इहो अमल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सैयदना खुबैब रज़ी अल्लाह अन्हु खे चयो त खुबैब इकरा वहमा हिन तुस्बिह सलास मरात व हिन तुमसी सलास मरात। ऐं खुबैब सुबुह जॾहिं करी सूरह फलक ऐं सूरह नास खे 3 दफ़ा पढ़, वरी जॾहिं शाम थिए सूरह फलक ऐं सूरह नास खे 3 दफ़ा पढ़। तकफीक मिन कुल्लि शै, हर मामले खां ये सूरतूं तोखे काफ़ी अची वेंदियूं। हर मामले खां, दुनिया जूं जेतिरियूं परेशानियूं हूंदियूं, दुनिया जा जेतिरा मामला हूंदा उहे सभु अल्लाह हल करे छॾींदो। सुबुह जो बि 3 दफ़ा हिननि सूरतनि खे पढ़, शाम जो बि 3 दफ़ा हिननि सूरतनि खे पढ़। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं बीमार थिया, आख़िरी वक़्तु हो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, एतिरे क़दुरु बुखार हो, एतिरे क़दुरु बुखार हो जो चादर पुसाए करे अल्लाह जे रसूल जे मथां रखनि त बुखार जी तपश जे करे उहो चादर जल्दी ख़ुश्क थियो वञे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा कंदा हुआ, सूरह इख़लास, सूरह फलक, सूरह नास इन 3 सूरतनि खे पढ़ी पंहिंजे हथनि ते फूको ॾींदा, फूको ॾेई पोइ पंहिंजे पूरे जिस्म ते घुमाईंदा। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो अमल कंदा रहंदा। सय्यदा आयशा सिद्दीक़ा फरमाए थी जेसीं ताईं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथनि में सख़्त हो पाण करीम ईअं कयो, पर जॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन तमामु कमज़ोर थी विया, हथनि कमु करणु छॾे ॾिनो, पोइ वरी मां इहे 3 सूरतूं पढ़ी पंहिंजे हथनि ते फूको ॾेई संदन पूरे जिस्म जे मथां फेरींदी हुअसि। लिहाज़ा जॾहिं को माण्हू मरीज़ हुजे तो पंहिंजे मथां पाण बि दम रखी सघे थो, ऐं दम रखण जो इहो तरीक़ो जेको अल्लाह जे रसूल जो हो, इन 3 सूरतनि खे पढ़ो, पंहिंजे हथनि ते फूको ॾियो, पंहिंजे पूरे जिस्म ते घुमाए छॾियो। पर जेकॾहिं मरीज़ एतिरो कमज़ोर आहे, मरीज़ खां इहो अमल नथो थिए, त उन जे जाइ ते घर जो को बि फ़र्द इन 3 सूरतनि खे पढ़ी पंहिंजे हथनि ते फूको ॾेई पंहिंजे पूरे जिस्म ते घुमाए सघे थो। त इन अहिड़े तरह सां क़ुर जूं खोड़ सारियूं फज़ीलतूं आहिनि, पर अफ़सोस इहो आहे असां क़ुर खे छॾे ॾिनो आहे, असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान खे छॾे ॾिनो आहे। असां दीन खां एतिरा परे थी आहियूं जो असांजे ॿहिराड़ी में मायूं जॾहिं बास बासींदियूं आहिनि न, पंहिंजे ॻोठ जी ॻाल्हि कयां, उहे बास इहो बासींदियूं आहिनि जेकॾहिं मुंहिंजो हीउ कमु थियो त क़ुर जे मथां पर्दो चाढ़ींदुसि। पोइ हू छा कंदियूं आहिनि, हिकिड़ो कपिड़ो वठंदियूं आहिनि, क़ुर जे मथां गिलाफ चाढ़े मथे रखंदियूं आहिनि। वरी कुझु अरसे खां पोइ ॿी माई खे जॾहिं को मामिलो पेश ईंदो आहे, उहा बास बासींदी आहे त जेकॾहिं मुंहिंजो कमु थियो क़ुर जे मथां पर्दो चाढ़ींदुसि, ॿियो पर्दो वरी ॿी माई चाढ़े थी। ईअं हलंदे हलंदे तव्हां यकीन कयो बसा औकात ईअं थिए थो जो कंहिं तख़्ते खां तव्हां क़ुर लाहियो, उनजे मथां ॼारो चढ़ियलु हूंदो, कोरीड़ो पंहिंजो आखेरो ठाहींदो, उनखे छंडे तव्हां लाहींदो, तव्हांखे लगातार 5 5 6 6 7 7 गिलाफ उनजे मथां मिलंदा। ऐं पोइ असां चऊं था असांजे घरनि मां शैतान छो नथो निकिरे, असांजे घरनि मां जिन्नात जो हमलो छो नथो ख़तमु थिए। पढ़ाए 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 मौलवियुनि खां, हकीमनि खां, डॉक्टरनि खां जेको आहे सो डॉक्टरनि खे ॾेखारे थकी पिया आहियूं, घर बार लुटाए छॾियो आहे, उनजे बावजूदि जान नथी छुटे। इन जे लाइ जो असां अल्लाह जे कलाम खां परे आहियूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी इन मामले में असांजे लाइ मशअल राह आहे। अबू हुरैरा जी ॻाल्हि ॿुधो, अबू हुरैरा छा थो चए, अबू हुरैरा जी इन ॻाल्हि जे मथां क़ुर्बान हू चए थो मा अकलतुल खमीर,
वला अलबिसुल हबीर। अबू हुरैरा चए थो मुंहिंजी पूरी ज़िंदगी गुज़री वई, पूरी ज़िंदगी कॾहिं बि मूंखे सुठे खाधे खाइण जो ख़्यालु बि न आयो, सोच बि न आई। कॾहिं मूं इहो न सोचियो त मां को सुठो खाधो खावां। आऊं बि सोचियां थो, तव्हां बि सोचियो था, हर माण्हू सोचे थो त सुठो खावां ऐं सुठो पहिरियां। चए थो पूरी ज़िंदगी गुज़री वई, कॾहिं मूंखे इहो ख़्यालु नाहे आयो त मां सुठो खावां। पूरी ज़िंदगी गुज़री वई, कॾहिं मूंखे इहो ख़्यालु न आयो त मां सुठो पहिरियां। ख़्यालु छा आयो? अबू हुरैरा तोखे ख़्यालु छा जो आयो? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अबू हुरैरा तूं मूंखां घुर, छा खपई? चओ तुंहिंजे लाइ छा दुआ करियां? का दुआ करणी हुजे। चए थो अलाह जो रसूल मुंहिंजे लाइ दुआ करियो त जेका बि तव्हांजी ॻाल्हि ॿुधां उन खे फौरन यादि कयां, उहा ॻाल्हि मूंखां विसरे न, मूंखां तव्हां जूं ॻाल्हियूं विसरी वञनि थियूं। अब्दुल्लाह इब्न उमर ॿिया साहबी लिखनि था, मूंखे लिखणु कोन थो अचे, अलाह जा हबीब मूंखां अॻियां निकिरी वञनि था। मूंखे तव्हां दुआ ॾियो, अलाह रब्बुल आलमीन जे हथ में बारगाह में पंहिंजा हथ खणी मूंखे दुआ करियो त जेका बि तव्हांजी ॻाल्हि ॿुधां उहा मूंखां विसरे न। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ कई। सैयदना अबू हुरैरा फरमाइनि था उन खां पोइ मूंखां का बि हदीस विसरी कान्हे। ऐं राति कीअं गुज़ारींदो ॿुधाए थो, चए थो आउं पंहिंजी राति खे 3 हिसनि में तक़सीम कयां थो। सुनन दारमी में आउं पंहिंजी राति खे 3 हिसनि में तक़सीम कयां थो। हिकिड़ो हिसो सुम्हां थो, निंड कयां थो, राति जो ॿियो हिसो थिए थो ऐं रसूलुल्लाह जो हदीसूं हिफ़्ज़ करियां थो। राति जो आख़िरी हिसो थिए थो ऐं रब जे साम्हूं सजदा रेज़ थियां थो। हीअ असांजे लाइ मशाले राह आहे। इन राह ते हलंदासीं त इंशाअल्लाह कामयाबी आहे। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे त अल्लाह से अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सभिनी साथियुनि जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां जिन मूंखे शरफ़ बख़्शियो आहे तव्हांजे साम्हूं ॻाल्हाइण जे लाइ। चंद नसीहतूं तव्हांजे साम्हूं कयूं आहिनि, तवालत खां इरादो कयूं था अल्लाह रब्बुल आलमीन अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।